लफ्ज़ वणन त सुभान अल्लाह सबई सांग छॾबा साईं मोहम्मद न छॾबो सबई सांग छॾबा साईं मोहम्मद न छॾबो अबू लहब वार ओ लॻाया त छॾबो सबई सांग छॾबा साईं मोहम्मद न छॾबो सबई सांग छॾबा पर खुदा जो कसम पीरी जो दरवाज़ो न छॾबो वो सबई सांग छॾबा साईं मोहम्मद न छॾबो सबई सांग छॾबा साईं मोहम्मद न छॾबो सबई सांग छॾबा साईं मोहम्मद न छॾबो हाणे ॿुधिजो टोपियां थोरो ॾिसजा हो जॾहिं मुस्तफ़ा सां खुदा जो कसम जेकर ठा न थी त पोइ असां सां बि ठा न थी हो जॾहिं मुस्तफ़ा सां तुंहिंजो ठाहो कोन्हे तो सां तॾ मुखालिफ़ मुंहिंजो ठाहो कोन्हे हो गिला ख़ार सां गुल दिल जो गॾु सबई सांग छॾबा साईं अरबी न छॾबो सबई सांग छॾबा साईं न छॾबो सबई सांग छॾबा साईं मोहम्मद न छॾबो सबई सांग छॾबा साईं मोहम्मद न छॾबो नज़र क्या सही गम न सगंदा सना खान सचड़ा अव्हां जेद जे खां वठी बार बचड़ा किदा वञबो वञी घर अगो पो मदीने में अदखा हो सबई सांग छॾबा साईं मोहम्मद न छॾबो सबई सांग छॾबा साईं मोहम्मद न छॾबो सबई सांग छॾबा साईं मोहम्मद न छॾबो असांखे चवंदा आहिनि त तव्हां सुभान अल्लाह चवंदा न ही जलसा करायो था बारी रबीउल जो ॾियारो अचे थो लाइटिंग घरनि में झंडा इहो छाजे लाइ फज़ूल ख़र्च आहे ही यारी शरीफ़ जा प्रोग्राम था कयो इमाम हुसैन न्याज़ था कयो पोइ मूं पंहिंजे मुर्शिद करीमन खां पुछा कयो त साईं ही हीअं चवनि था पोइ जवाबु कहिड़ो आहे मुर्शिद करीमन सुभान अल्लाह छा फरमायो बारी यारी इमाम हुसैन जो न्याज़ खुदा जो कसम पाक आहे खाइण वारा भी पाक हुजे ओ बिदती या मुशरिक नाला ॿिया बि कोठो गुलाम नबी खे खणी चाबी कोठो जेके आशिक बैठा आहिनि खुदा जो कसम पाणे सुभाणे सदा अहिड़ी ईंदी आवाज़ असांजो मोरे शहर वारा ॿुधंदा हाणे ॿुधजो अॻी लाइन ॿुधजो हो बिदती या मुशरिक नाला ॿिया बि कोठो गुलाम नबी खे खणी चाबी कोठो अव्हांजे चवण ते ओ मज़हब न मटबा चवण ते असाई ओ मज़हब न मटबा सब सांग छॾबा साईं मोहम्मद न छॾबो सबई सांग छॾबा साईं मोहम्मद न छॾबो मैसर साहब लफ्ज़ लिखिया जो मैसर साहब मदीने पाक पहुता गुंबद खिज़रा ने निगाह नाते रसूल मकबूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़न पिया थोरो एडा गौर करे बुझजो ये माण्हू इंदा त एडा गौर करे अल्लाह पाक ता इश्क़ सलामत रखे गुंबद खिज़रा ने निगाहूं नाते रसूल मकबूल पढ़े पियो पढ़ंदे उतां जेके शुरता आहिनि पुलिस वारा उन्हनि बाह मां वठी करे मैसर साहब जी गाड़ी में वारे छॾियो त हिन खे मदीने पाक जी वॾी जेल
जेल में खणी हलो। मैसर साहब गाड़ी में वेठो है, गाड़ी अॻिते वधण शुरू थी आहे, हरम शरीफ में मौजूद आहे, वरी गाड़ी बीठी आहे ऐं मैसर साहब जो निगाहूं किथे हिन गुंबद ख़िज़रा ते त या रसूल अल्लाह एॾो करम बि करी थो पंहिंजे दर ते वरी घुराए वरी बदराई बि अल्लाहु अकबर। आशिक़ लिखे थो पंहिंजे दर ते सॾे एॾा कुर्ब करे वो छिछार कंदे माण्हू छा चवंदा हाणे हीअं छिनंदे माण्हू छा चवंदा पंहिंजे दर ते सॾे एॾा कुर्ब करे वो छिछार कंदे माण्हू छा चवंदा छा चवंदा हाणे हीअं छिनंदे माण्हू छा चवंदा।